इसराइली फ़ौज जूं गज़ा में वेशियाणियूं कार्रवायूं जारी आहिनि। 24 कलाकनि दौरान हमलनि में वधीक 180 फ़लस्तीनी शहीद थी विया। परॾेही मीडिया मूजिबि काबज़ फ़ौज तरफ़ां नसायरत कैंप खान यूनिस ऐं राफ़ा समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हमला करे रिहाइशी इमारतनि मथां बमबारी कई वई। पनाहगीरनि जे कैंपनि ते हमलनि में 50 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी विया, जॾहिं त कवीती इस्पताल वेझो बमबारी में 20 ॼणा शहीद थी विया। इसराइली फ़ौज तरफ़ां गॾियल क़ौमनि जे इमदादी खेप ते फायरिंग कई वई। गॾियल क़ौमनि जे अमलदारनि हमले जी मज़म्मत कंदे चयो आहे त इसराइली फ़ौज तरफ़ां रज़ाकारनि मथां हमला बैनुल अक़वामी क़ानून जी भनकड़ी आहे। ॿिए तरफ़ इसराइल फ़ौज तरफ़ां ख़ान यूनिस में ज़मीनी कार्रवाई शुरू कई वई आहे। काबज़ फ़ौज केतिरनि ई इमारतनि खे तबाह करे छॾियो, जॾहिं त हमलनि में केतिरा ई फ़लस्तीनी शहीद ऐं ज़ख़्मी थिया आहिनि। इसराइली फ़ौज दावा कई आहे त इमारतनि में हमास जा कारकुन मौजूदु हुआ, जिते हमास जूं ऑपरेशनल सरगर्मियूं जारी हुयूं। टारगेट हासिल थियण ताईं ऑपरेशन जारी रहंदो।